बेटा ऐसा फरमाए तो मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा हाणे मीर मोहम्मद मोट उम्मत तुंहिंजे आसरे ऐं ख़ुसूसी दुआ घुरंदा हलो वतन अज़ीज़ पाकिस्तान जे लाइ मुल्की हालात अजीब सूरत हाल की तरफ वजन पिया। कल टे ॾींहं खां पाकिस्तान अफगानिस्तान जा हालात कशीदा आहिनि। दुआ भी कयो ऐं अफ़सोस भी आहे त पूरो कुफर फील मस्त लगो पियो आहे। उनखे मोह ॾियण जे लाइ को भी इस्लामी मुल्क तैयार कोन्हे। फ़लस्तीन जे अंदर हज़ारे माण्हू शहीद थियन पिया। उन्हनि खे जवाब ॾियण जे लाइ केर भी तैयार कोन्हे। करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस मुबारक पाण फरमाईंदा आहिनि त आख़िरी वक्त ईंदो कत्ल करण वारे खे इहा ख़बर न हूंदी त आउं छो पियो कत्ल कयां। कत्ल करण वारे खे खबर न होंगी तो आउं छो पियो कत्ल कयां। ऐं कत्ल थियण वारे खे भी खबर न होंगी तो मूंखे कहिड़े ॾोह में कत्ल कयो पियो वञे। हिन वक्त आलमी हालात अहिड़े तनाज़ुर में पिया वञनि जो मुसलमान खे ख़ुशी ख़ुशी ज़िबा करण जे लाइ तैयार, चाहे उहे KPK जा इलाइक़ा हुजनि, चाहे उहे बलोचिस्तान जा इलाइक़ा हुजनि, या वरी पाकिस्तान अफगानिस्तान जंग हुजे। अजीब कैफियत आहे। हेॾां पाकिस्तान बम चलाए तो, अल्लाह अकबर जा नारा लगाए तो ऐं पंहिंजे क़त्ल थियण वारनि खे शहीद तो चवे। ॿिए पासे अफगानिस्तान वारा भी जवाबी कार्रवाई कनि था, अल्लाह अकबर जो नारो था लगाइण, पंहिंजनि क़त्ल थियण वारनि खे शहीद था चवनि। हाणे केर शहीद आहे केर ना आहे इहो हाणे तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। त इन कैफियत में पूरी उम्मत दर्द में मुब्तला है। बस जरूरत इन्हें जी आहे। अल्लाह अकबर कबीरा। बस मदीने वारो साईं को करम नवाजी करे। बाकी हालात उम्मत जा तमाम अजीब थी चुका आहिनि। क़यामत बिल्कुल सिर ते आहे। फितना उरूज ते आहिनि। हक परस्ती खत्म थी चुकी आहे। फितनन जो दौरा आहे। हक चवण भी खत्म थी वियो, हक ॿुधण भी खत्म थी वियो। हक चवण जी भी जुर्रत खत्म थी वई तो हक ॿुधण जी भी जुर्रत खत्म थी वई। चवंदा आहिनि हज़रत शाह अब्दुल रहीम गिरोड़ी रहमतुल्लाह ताला अलैह जे हवाले सां जी ॻाल्हि कंदा आहिनि त अहिड़ो वक़्तु ईंदो कलर ऐं कंजर जी इज़त थींदी। मुअज़्ज़ज़ माण्हू मुआशरे में परेशान आहे, लूसी माण्हू जी वाहवा आहे। सैयद ज़ादो उन जी इज़त कोन्हे, शराबी कबाबी जी इज़त आहे। निमाज़ी माण्हू जे लाइ माण्हू चवनि था त साईं दिल जो पलीद आहे, बदनीयत आहे। मवाली जे लाइ चवनि था असां नियत जो ॾाढो भलो आहे। इहे असांजा पैमाना आहिनि जेके असां पंहिंजा पैमाना पाण ठाहिया आहिनि। बस दुआ कयो त उम्मत जे निगहबान करीम आका अलैहिस्सलाम जी ज़ात वाहर कनि त मामलात सुधरनि। बेटा ऐसा फरमाए तो मदीने जा घोट सुन मुंहिंजा सॾड़ा हाणे मीर मोहम्मद मोट उम्मत तुंहिंजे आसरे। अल्लाह खां दुआ कयो रब जी ज़ात मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जी लज रखे, कुफर के यहूद और नसारा के ज़लील ख्वार करे, इस्लाम के सर बुलंदी अता करे, इस्लाम के मञण वारन के सर बुलंदी अता करे। पाकिस्तान के पूरी उम्मत मुस्लिमा जी इक्तदा ए रहनुमाई करण जी अल्लाह ताला तौफीक अता फरमाए। वतन अजीज पाकिस्तान पूरी दुनिया के अंदर थींदड़ मज़ालिम के खिलाफ बीहण जी अल्लाह करीम के जुर्रत बहादुरी ऐं हिम्मत अता फरमाए। अल्लाह करीम असांजन इदारन जे मथा रहम करे, असांजे माहौल जे मथा रहम करे, असांजी उम्मत जे मथा रहम करे। रमज़ान जे इन भलारे वक्त में पंहिंजे वतन अजीज जे लाइ दिली दुआ है रब करीम वतन अजीज के हर किस्म के फितनन मां कढे।